नाज़िम टंडे मोहम्मद खान में सिंधी अदबी संगत पारां सिंधी ॿोली क़ौमी ॿोली जे हवाले सां जागृता रैली कढी वई। उन हवाले सां पेश आहे टंडे मोहम्मद खान महफ़िज़ मेमण जी हीअ रिपोर्ट। सिंधी अदबी संगत शाख टंडो मोहम्मद खान पारां सिंधी ॿोली खे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾियारण वारी मुहिम जे सिलसिले में अॼु म्यूनिसिपल ऑफिस जे साम्हूं अलामती बुख हड़ताली कैंप क़ाइमु कयो वियो आहे। अचो त बुख हड़ताली कैंप में शामिल सिंधी अदबी संगत ऐं मुख़्तलिफ़ सियासी ऐं समाजी तंज़ीमुनि जे अॻवाननि खां वीचार वठूं। सिंध में सिंधी ॿोली खे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾियारण जे हवाले सां सिंधी अदबी संगत पारां शुरू कयल सिंधी ॿोली क़ौमी ॿोली जागरता मुहिम जे सिलसिले में सॼी सिंध में एहतजाज कया पिया वञनि। असां सम्झूं था त सिंध धरती ऐं सिंधी ॿोली हज़ारे सालनि जी सकाफ़त तहज़ीब रखंदड़ ऐं पंहिंजी जाग्राफ़ी रखंदड़ क़ौम ऐं ॿोली आहे। क़ौमी ॿोली जे सिरे हेठि सिंधी अदबी संगत मर्कज़ जे तरफ़ां हर साल जीअं 1 फरवरी खां 21 फरवरी ताईं कोठ थींदी आहे। उन में इहो ई सादे में सादो एहतजाज, सादे में सादो मुतालबो त सिंधी ॿोली खे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾिनो वञे। इहो हिकिड़ो सादे में सादो मुतालबो आहे। मुसलसिल असां केतिरनि ई सालनि खां वठी सिंधी अदबी संगत जे प्लेटफॉर्म तां ही पंहिंजी ॿोली जेका पाकिस्तान खां अॻु सिंधी ॿोली क़ौमी ॿोली, तंहिंखां पोइ 74 में भुटे साहिब वक़्त में हिनखे सिंधी ॿोली क़ौमी ॿोली जो दर्जो ॾिनो वियो। तंहिंखां पोइ असां 2008 में आसिफ ज़रदारी खे उहो आर्डर ॾेखारियो, निशानदी कई बाबा सिंधी ॿोली खे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾिनो वञे। पर जीअं त हुननि लश्करी ॿोली खे जेके लश्करी ॿोली पैदा थी जेका इंडिया खां माण्हू आया, लश्करी ॿोली खे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾेई वियो। पर असीं जेके वतन जा माण्हू आहियूं, सिंध वतन धरती जा माण्हू आहियूं, मादरे वतन सिंध जा माण्हू, असांजी ॿोली खे क़ौमी ॿोली जो दर्जो नथो ॾिनो वञे। जे हवाले सां जेका अदबी संगत जी जेका सिंधी ॿोली क़ौमी ॿोली जी मुहिम हली रही आहे, तर्कमंद पार्टी ज़िले टंडो भरपूर जी हिमायती करे असां इहा घुरदा करियूं। सिंधी ॿोली क़ौमी ॿोली मादरी ज़बान आहे ऐं इनखे असां मुतालबो था करियूं, घुरदा करियूं त सिंधी ॿोली क़ौमी ॿोली जो दर्जो ॾिनो वञे। जेको एहतजाज आहे सिंधी ॿोली खे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾिनो